हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह शरीयत ऐं तरीक़त जा हाकिम ऐं दीन जा वारिस हुआ। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जूं फ़ज़ीलतूं ऐं सिफ़तूं बयान करण ताक़त खां ॿाहिरि आहिनि। सारो जहान संदन सीने जे नूर खां रोशन हो। ईअं चइजे त वधाउ कोन थींदो त इमाम साहब रहमतुल्लाह अलैह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वण जी शाख़ हुआ। 15 सालनि जी उमिरि खां वठी इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन अहम मसइले जे मुतलिक़ फ़तवाऊं इरशाद फ़रमाईंदा हुआ। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह जन निहायत जलील क़दर इंसान हुआ ऐं खेनि 3 लख हदीसूं यादि हुयूं। पर जॾहिं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जी शादी में शरीक थियण लाइ आया त इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जी बिरादरी वारनि में मथे उघाड़ा थी इमाम साहब जे वेझो वेठा। माण्हुनि एतिराज़ कयो त एॾे दर्जे वारो इंसान हिकु नंढी उमिरि वारे छोकिरे सां वेहे थो ऐं उस्तादनि ऐं मशाइखनि जी सोबत खे तर्क करे थो। लेकिन इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी का परवाह कान कई ऐं फ़रमायाईं जेके कुझु असांखे यादि आहे उन जे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह माना ॼाणनि था। जेकॾहिं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह असांखे न ॿुधाए त असीं सभु कंहिं बि कम जा न रहूं, छाकाणि त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह हदीसनि जी हक़ीक़त खां वाक़िफ़ु आहिनि। जेको इल्मु पाण पढ़ियो अथनि उनखे चङी तरह सम्झियो बि अथऊं। खेनि सवाइ हदीस जे ॿियो कुझु अचे ई कोन थो। पाण जहान वारनि जे लाइ सिज जे बराबरि आहिनि ऐं ख़ल्क़ लाइ छुटकारे जो सबबु। वधीक इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त माण्हुनि ते फ़िक़ह जो दरवाज़ो बंदि हो। इहो महज़ इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जे तुफ़ैल खुलियो आहे। इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त हिन ज़माने में सभ खां वधीक इस्लाम ते एहसान इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो आहे। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह चइनि इल्मनि में कमालियत जो दर्जो रखनि था। पहिरियों इल्मु लुग़त, ॿियो इल्मु इख़्तिलाफ़ुल नास, टियों इल्मु फ़िक़ह ऐं चौथों इल्मु मानी। इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह जो इहो बि क़ौल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त अल्लाह तबारक व तआला 100 सालनि खां पोइ हिकु अहिड़े माण्हू खे मोकिलींदो रहंदो जो माण्हू उनखां मुंहिंजो दीन सिखंदा रहंदा। उहे पाण इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह आहिनि। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह अलैह फ़रमायो आहे त जेकॾहिं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जे अक़ुल जो मुक़ाबिलो उन वक़्त जे बुज़ुर्ग माण्हुनि जे अक़ुल सां करायो वञे हा त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो अक़ुल सभ खां अफ़ज़ल थी हा। हज़रत बिलाल ख़वास रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त मां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खां दरियाफ़्त कयो त अव्हां जो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जे हक़ में कहिड़ो ख़्यालु आहे। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फ़रमायो उहे उस्तादनि मां आहिनि। रिवायत आहे त पाण शुरू खां ई जलसनि जुलूसनि ऐं दावतनि खां इनकारी हुआ ऐं हमेशह सोज़ ऐं गुरिया में रहंदा हुआ। पाण घणो करे सलीम राय जी सोबत में रहंदा हुआ। मौलाना अब्दुल्ला अंसारी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त जेतोणीकि मुंहिंजो मज़हब शाफ़ी न आहे त बि मां इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह खे दोस्त रखां थो, छाकाणि त जॾहिं मां संदन दर्जे जो ख़्यालु करियां थो त खेनि सभ खां मथे ॾिसां थो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था मां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़्वाब में ॾिठो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछियो ए छोकिरा तूं केरु आहीं? मां अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह मां अव्हां जो उम्मती आहियां। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे वेझे अचण लाइ चयो। मां जॾहिं संदन वेझो वियसि तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लिब मुबारक मुंहिंजे वात में विझणु फ़रमाई ऐं फ़रमायाऊं वञ ख़ुदा तो ते फ़ज़ल करे। पोइ मां उन वक़्तु हज़रत अली अलैहिस्सलाम खे ख़्वाब में ॾिठो जंहिं पंहिंजी आङुर मां मुंडी लाहे मुंहिंजी आङुर में विधी। उन मुंडी जी बरकत सां हज़रत अली अलैहिस्सलाम जो इल्मु बि मुंहुं में समाइजी वियो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जन जी वालिदा बि निहायत इबादत गुज़ार हुई। केतिरा माण्हू पंहिंजूं अमानतूं हज़रत जन जी वालिदा वटि रखी वेंदा हुआ। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त हिकिड़ा 2 शख़्स आया
ऐं हिकु पेती इमाम साहब जी वालिदा वटि अमानत रखियाऊं ऐं चयाऊंसि त असां जॾहिं बि आयासीं त पंहिंजी अमानत खणी वेंदासूं। कुझु वक़्त खां पोइ उन्हनि मां हिकु शख़्स आयो ऐं अची पेती जी घुर कयाईं। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जी वालिदा पेती उनखे ॾेई छॾी। कुझु ॾींहं खां पोइ ॿियो शख़्स आयो ऐं उन बि पेती जी घुर कई। इमाम साहब जी वालिदा फरमायो तुंहिंजो ॿियो साथी पेती खणी वियो। उन ते उन शख़्स चयो असां पहिरियां ई अर्ज़ु कयो हो त जेसीं ताईं असां ॿई न अचूं तेसीं ताईं पेती कंहिंखे बि न ॾिजो। पोइ एतिराज़ु कयाईं अवां पेती उनखे छो ॾिनी। इमाम साहब जी वालिदा उन ते निहायत ग़मगीन थी। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन उन वक़्तु उमिरि फ़क़ति 10 साल हुई। पाण जॾहिं घर में तशरीफ़ फरमा थिया तॾहिं पंहिंजी वालिदा खे ग़मगीन ॾिसी संदन परेशानी जो सबबु पुछाऊं। संदन वालिदा साहिबा समूरो किस्सो बयानु करे ॿुधायो। इहो ॿुधी वालिदा खे चयूं अवां को ग़म न करियो, ॿुधायो त उहो शख़्स किथे आहे। उन शख़्स चयो उहो मां आहियां। पाण उनखे फरमायूं तव्हांजी पेती मौजूदु आहे, पर जीअं त तव्हांजो चवणु आहे त जॾहिं असां ॿई अचूं तॾहिं अची पेती खणंदासीं। हाणे वञ ऐं वञी ॿिए साथी खे वठी अच त तव्हांखे पंहिंजी पेती ॾियूं। उहो ॿुधी उहो शख़्स पिशीमान ऐं हैरान थियो ऐं वापसि हलियो वियो। उनखां पोइ इमाम साहब इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जन जा शागिर्द थिया। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जन जी उमिरि उन वक़्तु 70 साल हुई। पाण हमेशह इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जे दरवाज़े ते बीठा हूंदा हुआ। जॾहिं को शख़्स अंदरि खां फ़तवा लिखाए ॿाहिरि निकिरंदो हो त पाण उनखे ॾिसंदा हुआ। जेकॾहिं उन में ज़रे जो बि शक हूंदो हो त उन शख़्स खे चवंदा हुआ त हिन फ़तवा खे वापसि खणी वञ ऐं इमाम साहब खे चओ त एहतियात लाज़मी आहे, याने पंहिंजी फ़तवा ते नज़रसानी करियो। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जॾहिं गौर कंदा हुआ त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह खे हक़ ते सम्झंदा हुआ। रबी ख़शीम फरमाइनि था त मां इमाम साहब जी वफ़ात खां थोरो अॻु ख्वाब में ॾिठो त आदम अलैहिस्सलाम वफ़ात कई आहे ऐं माण्हू उन जे जनाज़े खे खयूं था वञनि। सुजाग थियण खां पोइ मां हिकु मोतबर शख़्स खां उन ख्वाब जी ताबीर कराई, जंहिं चयो त मौजूदा वक़्त जो सभ खां वॾो आलिम वफ़ात करे वेंदो, छाकाणि त इल्मु इंसान जी ख़ासियत आहे। थोरनि ॾींहंनि बाद इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन वफ़ात करे विया। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन वफ़ात जे वरी हिकु वसियत फरमाई त फ़िलाणे शख़्स खे चइजो त मूंखे गुसल ऐं कफ़न ॾे। मगर उन वक़्तु उहो शख़्स मिस्र में हो। जॾहिं उहो वापसि आयो तॾहिं माण्हुनि इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन जी वसियत बाबति खेनि ॿुधायो वियो, जंहिं चयो मूंखे वसियतनामो ॾेखारियो। जॾहिं वसियतनामो ॾेखारियो वियो त हुनखे मालूम थियो त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह 70,000 दरहम पाण ते कर्ज़ु छॾे वियो आहे। पोइ हुन शख़्स इमाम साहब जो समूरो कर्ज़ु अदा करे छॾियो ऐं चयाईं त मुंहिंजे गुसल ॾियण जो मक़सदु इहो ई हो। रफ़ी बिन सुलेमान फरमाइनि था त मां इमाम साहब खे ख्वाब में ॾिठो ऐं खेनि खां पुछियो त अल्लाह ताला अव्हां सां कहिड़ो सलूक कयो। इमाम साहब फरमायो त अल्लाह ताला मूंखे कुर्सी ते विहारियो ऐं मूं ते मुंहिंजे मथां क़ुर्बान फरमायाईं। पोइ चंद दरमनि जे एवज़ 70,000 दरहम इनायत करे रहमत फरमायाईं।